हिंदू धर्म में ॿी शादी जी इजाज़त नाहे, पर भारत में हिकु अहिड़ो ॻोठु आहे जिते माण्हू इहो पाबंदी पयल कमु करण ते मजबूर आहिनि। हिन ॻोठ जो नालो डेंगन मिल आहे, जेको मुंबई खां 185 किलोमीटर विथीअ ते वाक़ियो आहे। जाबलू इलाइक़े जे हिन ॻोठ जी आबादी 500 माण्हुनि ते मुश्तमिल आहे। हिन ॻोठ में पाणीअ जो वाहिद ज़रियो दरियाह ते ठहियल भास्ता डैम आहे ऐं उन डैम मां पाणी भरण लाइ 12 कलाकनि जो सफ़र तय करणो पवंदो आहे। हितां जा ॻोठाणा बनी बारो कंदा आहिनि, जॾहिं त औरतूं घर जो कमकार कनि थियूं ऐं डैम मां पाणी भरे अचनि थियूं। हिक ज़ाल लाइ इहो मुमकिन नाहे त उहा घर बि हलाए ऐं डिघो सफ़र तय करे डैम मां पाणी बि भरे अचे। इन लाइ हिते हिक खां वधीक शादियुनि जी रवायत पइजी वई आहे। हिक औरत घर में ॿार संभाले थी ऐं कमकार करे थी त ॿी वरी रुगो डैम मां पाणी भरण लाइ वञे थी। पहिरीं शादी खां पोइ ॿी शादी जी कानूनी हैसियत बि नाहे हूंदी ऐं ज़ालुनि जो मक़सदु रुगो पाणी आणणी हूंदो आहे। हिन ॻोठ में केतिरनि ई माण्हुनि 4-4 शादियूं बि कयूं आहिनि। भारत में जीअं त ॿी शादी जी इजाज़त नाहे, उन लाइ ज़ालुनि खे बि मुड़ुस ते को हक़ नाहे। हू पंहिंजे मुड़ुसनि सां अज़दवाजी लाॻापा नथियूं क़ाइमु कनि ऐं खेनि औलाद बि नथी थिए। न ई घर जे मामलनि या फैसलनि में संदन को अमल दख़ल हूंदो आहे। सवाल इहो पैदा थिए थो त पोइ शादियूं छो कनि थियूं? इन जो जवाब हीउ आहे त ही रुगो समाज में इज़त लाइ ईअं कनि थियूं। घणो करे ही औरतूं बेवाह हूंदियूं आहिनि ऐं अकेले सिर ॿार पालींदियूं रहंदियूं आहिनि। बेवाहनि खे जीअं त इज़त जी नज़र सां नाहे ॾिठो वेंदो, इन लाइ समाज में पंहिंजी इज़त लाइ अहिड़ियूं शादियूं कनि थियूं ऐं अहिड़ी रीति हिननि खे ॿारनि जो कफ़ील बि मिली वञे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk